अस्सलामुअलैकुम। आज पीटीआई जो हिते वॾे में वॾो जलसो आहे। इन जलसे में पीटीआई जो हिकिड़ो वॾो उम्मीदवार आहे जंहिंखे इमरान ख़ान पंहिंजी पीटीआई पार्टी जे तरफ़ां बीहारियो आहे, जेको इलेक्शन में विढ़ंदो आहे। वोट खणी इमरान ख़ान खे ॾींदो। इमरान ख़ान तव्हां में वॾियूं उमेदूं लॻाए वेठो आहे त तव्हां वोट इमरान ख़ान खे ॾींदव। ऐं मुंहिंजी बि इहा ई दरख़्वास्त अथव त महिरबानी करे वोट ॾिजो इमरान ख़ान खे। भलो माण्हू आहे, सुठो माण्हू आहे, ख़बर अथव मुल्क जे लाइ केतिरो कुझु कयो अथई। वॾो मुल्क खे पेरिस करे छॾियो अथई। सफ़ाई मुल्क यूरोप लॻो पियो आहे। मुल्क में तब्दीली अची वई आहे। हेॾां खां शइ होॾे थी वई आहे, होॾां खां हेॾे थी वई आहे। तव्हांखे पाण खे ख़बर आहे, खंडु पहिरियों हूंदी 50 रुपया किलो, हाणे 100 रुपया आहे। त तब्दीली आई आहे, बाक़ाइदा आई आहे। त मां हाणे स्टेज ते अचण जी दावत ॾींदुमि। स्पेशल गेस्ट रेज़ चंद्रन खे दावत ॾियणु चाहींदुमि त अची स्टेज ते तव्हांखे कुझु ॿ लफ़्ज़ ॿुधाए। सर वेलकम थो कजे तव्हांजो स्टेज ते। कुर्ब वॾी महिरबानी थोरा अचो स्टेज ॾींदो। अचो 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 ॿुधायो। ऐं ख़ासि औरतुनि जे लाइ असां वटि इहा ऑफर आहे त उन्हनि खे हिन दफ़े 20,000 रुपया ॾिना वेंदा। बिल्कुलु मां मञा थो त इमरान ख़ान साहिबु अॻे साल चयो त 24,000 रुपया ॾींदासीं, पर उहे बजट थोरी करे न ॾेई सघे। पर हिन दफ़े असां पको तव्हांखे 20,000 ॾींदासीं। तमामु बहितर साईं। बाक़ी बेनज़ीर वारनि सां असांजो वास्तो न आहे, हू तव्हांखे केतिरा पर जे तव्हां उन्हनि ॾे वञो था त तव्हां सां घटि न थींदी। जे तव्हां असां ॾे ईंदव त तव्हां सां त तव्हां सां सुठो सलूक। त मां तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर गुज़ारिश त इमरान ख़ान साहिब खे वोट ॾेई चढ़ाए। तमामु भलो लीडर, ॾाढो सिंध खे संवारींदो, पाकिस्तान खे संवारींदो ऐं ॾाढी ख़ुशी पाकिस्तान में यूरोप लॻो पियो। त गर्मी बि वधी वई आहे। एसीअ में हली वियो तव्हां। बिल्कुलु। त मां अलाए छा इजाज़त पिया वठो। हा इजाज़त। त पाकिस्तान जो नारो हणी करे असां तव्हांखां इजाज़त वठंदासीं। इमरान ख़ान लाएगा तब्दीली और कोई लाई नहीं। इमरान ख़ान के सिवा कौन? हाँ कोई नहीं, मुझे तो कोई दिक्कत नहीं है। हाँ अरे दीवानो मुझे पहचानो, मैं हूँ कौन? लीडर इमरान ख़ान। अचो त सभु मिली करे नारो हणूं था। नाराए सिंध जिंदाबाद। जिए इमरान ख़ान। भुट्टो। भुट्टो जी हा भुट्टो जी यार इहा ॻाल्हि विसरी वई। इमरान ख़ान जा हाणे ॻाल्हायूं। पहिरियों यार नंढे लाइ भुट्टो घटि हूंदो हुयो। असां इन खे ई वोट ॾींदा हुआसीं। असांजा वॾा बि भुटे जी मरी विया, पर भुट्टो कोन मरियो। जीए भुट्टो सदा जी अञा बि जीए जेतिरो बि भुट्टो जी। असां बस इहो तव्हां सां सिधी ॻाल्हि सम्झायूं। नारो असां इमरान ख़ान जो न हणंदा आहियूं, बाक़ी ॻाल्हि आहे हलो त असां बाबा चऊं था त सिंध कंहिंजे पीउ जी जागीरत वई। सिंधियुनि जो क़ौमी तारीख़ी वतन आहे। दुरुस्त फरमाया।
त असां चऊं था त सिंध असांजी इन ते इमरान ख़ान जी छा हुकूमत हलंदी रिंद अञा रेज़न रिंद चेरो वेठो हा हा बाक़ाइदे इमरान ख़ान जी पार्टी जॉइन करण त हिकिड़ो मक़सदु हुयो जेको पूरो थी वियो आहे अनकरीब पूरो थियण वारो बसि इमरान ख़ान जे इहो परदो फाश थी वियो आहे त ख़ैर आहे भला मसालो ई न आहे तूं वरी कहिड़ो असांजो सजण आहे सम्झी इहा ॻाल्हि हा साईं असां में इहा ख़ासियत आहे अॻिलो छा लफ़्ज़ पोइ ॻाल्हायूं गुड तव्हां मूंखे वञो तव्हां मूंसां गॾु हूंदासीं न गॾु किथे किथे जियो त अचो त आसिफ ज़रदारीअ खे वोट ॾेई चाढ़ायूं पंहिंजो बिलावल भुट्टो ज़रदारी इनखे वोट ॾेई चाढ़ायूं ऐं सदाईं तीर खे वोट ॾिनो अथव हिन दफ़े तीर खे ई वोट ॾिजो इमरान ख़ान जे तव्हांखे ॾिसां छा थो करे जेको बि कुझु कंदो भले फौज अचे पुलिस अचे असां सिंधी मोह ॾींदासीं जेसि ताईं गॾु हूंदासीं हर मुश्किल जो सामनो असां करे सिंधियुनि पंहिंजूं ॾाटरा कुआड़ियूं धारे तलवारूं खाइण बाक़ाइदे त डॉक्टरनि सां ई साईं ड्यू लाईंदासीं डॉक्टरनि सां बि वठींदासीं भले मुॾाऊं त छा आहे वरी इन्हनि खे कहिड़ो हराम खोरनि खे इन्हनि खे तिखी काती भले मुॾी काती वए इन्हनि ते बाक़ाइदे ईअं ई थींदो त अचो त मिली करे सभु गॾिजी नारो हणूं जिए सिंध आवा गानो हला बगावतन की फितरत मां देशी थी गुज़ारी वक्त वेझो आहे मुंहिंजी सिंध मां तुंहिंजे दुश्मननि जा सिर कटाईंदी धरतीअ जो कंदो हर को उन